वॉइस ऑफ प्यालो खबर सिलसिलो जारी खबर शेयर कंदा टाउन कमेटी प्याले खां प्यालो भरिसां ॻोठ अलाहाबाद बुर्ज जे में सोनू वाह खे घारो पए पिणु 4 ॾींहं गुज़री विया। इलाइक़े वासी सख़्त परेशानी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर। हुननि चीफ इंजीनियर एरीगेशन सखर डिवीज़न, एशियन इंजीनियर खैरपुर, एसडीओ एरीगेशन किंगरी, डिप्टी कमिश्नर खैरपुर, स्टेट कमिश्नर खैरपुर ऐं दारोगो निहाल खान चाचड़ खिलाफ़ प्राइवेट माण्हू मोहम्मद अली बुर्दीअ जेको ॻोठ जा बासर ज़मींदार जे पैसनि एवज़ो तौर ते नुक़सानु थियो आहे। बुरी असां बयान खारक बुरी वही आहे। इहो वाह भॼण जे सबबु हिनमहिल असां तव्हां कंहिं बि न कयो आहे, कंहिं माण्हू तव्हां न कयो आहे। हिनमहिल ताईं असां बराए महिरबानी करे असां तव्हां मिली वञो। मसइलो थियो बाबा मसइलो ईअं आहे त हिकु त असांजे बारिश माना जेको कुदरती आफ़त आई ईअं चइजे मालिक साईं जी इम्तिहान आज़माइश ई उहो हुयो। उन खां बाद में वरी साईं खे चवां बारिश असां ईद खां अॻु में मस जान छॾाई ते जेको बचल सचल माल हो असांजो खजनि में उहो असां कपे सपे हे हो करे बाबा मंडियुनि मां 30-40 हज़ार रंकाठ जा ड्रम वठी करे हिते असां उहे शुहारा कयासीं। ठीकु, उन खां बाद में एरीगेशन वारनि जी नाअहली चइजे ईअं चइजे त बाबा जेके हद जो एरीगेशन एसडीओ आहे जा हेठियां तपेदारनि जेको बि सिस्टम आहे उन्हनि जी लिंक आहे, पार्टी आहे, बाडी आहे त बाबा नाअहली उन्हनि जी वारनि पैसा वठी करे मंथरी वठी करे हैवी पाणी हलाइनि था। उन हैवी पाणी हलाइण जे वजह जे करे असां ग़रीबनि मिसकिननि जो बाबा पेड़ो हुते भरिसां वाह जे भरिसां तव्हां ॾिठो आहे। उन बावजूद घणो हिननि पाणी हलायो, हर शइ कई, खंडु पवण जे बावजूद असांजो लखनि जो रुपयनि जो किरोड़नि जो असांजो ज़्यान थी वियो आहे। हाणे वञे जेको असां ग़रीबनि जो नुक़सानु थियो आहे, मंडियुनि मां असांजा पैसा खयल आहिनि, लखे रुपया असां मज़ूरनि ते ख़र्चु कयासीं, भरियासीं। हिन महिल असांजे बच्चनि जी ग़रीब असां आवाम जी रोज़ी हुई असां ग़रीबनि जी मिसकिननि जी जेका तव्हां पाण ॾिसी रहिया आहियो। त हाणे असांजो हिकु त मींहं में कुदरती असांजो थी वियो, ॿियो असांजे अवामी बि मारियो वियो आहे। हुकूमत छा हूंदी आहे फैसिलिटी एसडीओ जे केर बि हुजे उहो हिन लाइ अवाम जे मुतलिक़ हूंदो आहे न। तवाम छा मक़सदु थियो आहे, छा इहो आहे साईं इहो खंडु पियो आहे, असांजा घर इहे सभु घाट ॿुॾी विया आहिनि। असांखां पोइ वरी गुज़रियो आहे पाणी, पिड़ ॿुॾी वियो आहे सॼो। हुननि जो अॻु में ई नुक़सानु थियल मौसम जे तरफ़ां वरी हेवा हणी सॼो मुल्क तर करे छॾियो आहे। हाणे जेतिरो थी सघे असां मूंखे जेका बि हमदर्दी करनि, बाक़ी जाइज़ जेका बि असांजी हमदर्दी करनि त बहितर आहे। असांजो नुक़सानु थी वियो आहे, घरनि में पाणी बचनि में हे हो ज़मानो सभु भले ॾिठो वञे, तव्हां पाण ॾिसो वेरिफिकेशन कयो। घरनि में पाणी असांखां गुज़री एतिरो पाणी असांखां गुज़री वरी पिड़ में लथो आहे, वरी पिड़ बि बाक़ाइदा सॼो नुक़सानु थी वियो आहे। जेके रहियला सहिला हुननि जूं अंबनि खजूं हुयूं जेके बि हुयूं सभु ॿुॾी विया आहिनि हर शइ। छो था कयो?